नुसरतु बिर्रुहु बिमसीरत शहर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात के हीअ नेमत नसीब फरमाई आ त दुश्मन जे साम्हूं ईंदो आ, ॾिसंदो आ, पोइ डिॼंदो आ, पोइ रोब थींदो आ त दुश्मन साम्हूं अची वियो। पर पाण फरमाइनि था मुते कादर जो करम आ जो महीने जे पंध ते हुजां पर दुश्मन मूंखां ॾकंदो पियो। अल्लाहु अकबर या रसूल हक चार यार नुसरत बिर्रोबे। अल्लाह ताला मां मोहम्मद करीम खे उहो रोब अता फरमायो आ जो मुंहिंजो दुश्मन भली महीने जे पंध ते हुजो पर मुंहिंजो नालो ॿुधी डिॼंदो पियो। सुभान अल्लाह। पर रहमत लिल आलमीन तां कुर्बान वञा, दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर रहमत वारो नबी अहिड़ो त शफ़ी को हिकु दफ़ो मुंहुं पवे त वरी दोस्त थी वञे। सुभान अल्लाह। जे बि हबीब जो दीदार कयो, जेको बि नबी पाक जे आॾो आयो दुश्मनी विसरी वई, हबीब जो गुलाम बणिजी वियो, अहिड़ो गुलाम बणिजी वियो। पर पुठ अलाए छा चवंदो हो, पर जब हबीब जे चेहरे खे ॾिठई त सभु दुश्मनियूं ख़तम। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो हिकिड़ो वाक़ियो हदीसुनि में ईंदो आहे त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा जेके दुश्मन हा उहे सरकार ते तुहमतूं हणंदा हा। चरियो थी पियो आहे, ॿियो पढ़ाएसि थो, बादशाही जे वठण जे नियत सां हे वॾेरो थियणु थो चाहे, असांजे मज़हब जी मुखालफ़त थो करे, अहिड़ा तरह तरह जा तुहमतूं ऐं इल्ज़ाम मुंहिंजे हबीब ते हणंदा हा। हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि आयो हूं माज़ अल्लाह त हिन खे जिन थियो आहे। पोइ जिन जे करे जीअं जिनाई माण्हू लहर कंदा हल ऐं ॿोल ॿोलींदा हल, चवनि था मोहम्मद ते माज़ अल्लाह जिन जो असर आहे। पोइ नयूं नयूं ॻाल्हियूं थो घुरे, लात मनात उज़्ज़ा हुबुल वुद वग़ैरह जेके बि असांजा बुत हल उन्हनि जी मुखालफ़त रुॻो इन जे करे थो करे त हुन ते जिन जो दौरो थो पवे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे नानाणे ख़ानदान मां हिकिड़ो परे खां महबूब जो माइट हो, मामो पियो थियो संगन में। उन हुज़ूर खे हिकिड़े अची चयो था मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो भलो आहे, ॾाढो सुहिणो आहे, 40 साल मके में रहियो आहे, कॾहिं बि तो अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे, पर आउं सम्झां थो हाणे तोखे जिन वरायो आहे। आउं हिकिड़ो भोपो वठी थो अचां, जिनाई आहे, ॾाढा फीणा भला पढ़ंदो आहे, जंहिं ते फीणो पढ़ियो अथई उहो चङो भलो थी वियो आहे, यमन में रहंदो आहे, मुंहिंजो यार आहे, हथु आयो त ख़र्च आउं पंहिंजो करे वठी ईंदुसि, तो ते फीणो पढ़ाईंदुसि, तूं चाक थी वेंदी। रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायूं था, ओ फलाणा मूंखे जिन कोन्हे, न का फीणे जी ज़रूरत आहे, न वरी तकलीफ़ करे हुनखे वठी अचां। चई न तोखे कहिड़ी ख़बर। महबूब खे ईअं थियो, थी वियो इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो मके जे शहर में जो दाख़िल थियो त उहो इत्तफ़ाक़ सां यमनी जिनाई मुंहुं पइजी वियुसि। अरे यार मूं त तोखे पे आसमान ते ॻोल्हियो, आउं पंधु करे यमन अचां हा, उठ भाड़े कयां हा, ख़र्च कयां हा, सफ़र कयां हा, पर तूं अची अचे ॻाल्हि कहिड़ी आहे? जे मुंहिंजो भाणे जो आहे, नालो हुनजो मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनखे जिन पकड़ियो आहे। अहिड़ियूं नयूं नयूं ॻाल्हियूं थो करे जो कॾहिं बि असां हुनजे ज़ुबान खां अॻे कोन ॿुधियूं हुयूं। असांखे पक्का त हुन ते जिन जो दौरो पियो आहे। तूं वारो कर, फीणो पढ़, जेका चवे बकरी चवे, उठ चवे, गऊं चवे, ढगी चवे, जेका चवंदे सां तोखे ॾींदुसि, पर मुंहिंजो भाणे जो चङो भलो करे। हुन चयो मुंहिंजो नालो आहे, मूं जंहिं ते फीणो पढ़ियो आहे सो चङो भलो आहे, मूंखे ॾेखार। हिकिड़ो दफ़ो जिन पढ़ंदो सां फीणो त जिन छॾे वेंदुसि। असीं बि जिनाइन में वेंदा आहियूं न, वारो ने वारो शरण का माई घरां कावड़जे, शरण के माईअ खे घर जो कमु तपाए, लाबारो तपाए, गुॾ तपाए, पोइ छा चवंदी बाबा मूंखे जिन थियो आहे, वठी हलो गाजी शाह ते, वठी हलो कलंदर ते, वठी हलो फलाणे पासे। पोइ ग़रीब ओॾे त कोन पहुचंदो, चवंदो तरस भला टंडरे जे परियां हिकिड़ो जिनाई सुझे थो तंहिंखे वठी थो अचां पियो। वॾो खणी मच ॿारींदा,
सुरदाई आणींदा पोइ जुंडा छुड़िया पिया हूंदा ओड़े पाड़े जूं न्याणियूं सियाणियूं मायूं अची गॾिबियूं हो बेपर्दा थी वेहंदा बेपर्दगी कंदा न को हया न को शर्म न का गैरत बच्चन जे विच ते वेहारींदा मुंहिंजा दा लठ जो जहिड़ो ज़ीपट हूंदो ओ ख़ुदा जा बाना कुझ ख़ुदा जो ख़ौफ़ बना अल्लाह पाक जे शरीयत पाक जी बेहुरमती न कर इलाज सुन्नत मता तू समझे ऐं हज़रत मुर्शिद करीम पीर सई मोहम्मद राशिद रोज़े वारन रज़ी अल्लाह ताला जो फरमान आ जंहिं घर में शरीयत आ जंहिं घर में पर्दो आ जंहिं घर में पाकाई आ जंहिं घर में 5 वक्त नमाज आ जंहिं घर में क़ुरान जी तिलावत आ उते जिन्न ईंदो ई कोन दड़ कोन लाहियूं वुज़ू कोन कयूं मुजादा नमाज कान पढ़ूं पर्दो कोन्हे को हया कोन्हे को अल्लाह जो कुरान याद कोन्हे को घरनि जे अंदरि शरीयत पाक जो यादगीरो ई कोन्हे को पोइ उते जिन्न न ईंदा ॿियो हाथी ईंदा ओ मुजादा तू शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात व सलाम जी दामन वठ जंहिं रसूलुल्लाह जी दामन वरती ख़ुदा ताजा बेड़ा ई पार फरमाए छॾिया रस्मू रवाज बिदअतुल वारा नाजायज़ कम हराम कम शरीयत जे खिलाफ कम छॾे ॾियो अल्लाह पाक जे हबीब जी शरीयत पाक जी दामन वठो आलमन सां वास्तो रखो आलमन खां मसइला पुछो आलमन खां दीन जी ॻाल्हियूं सिखो इंशा अल्लाह ताला जंहिं वटि दीन आहे तंहिं वटि सभु कुझु आहे बहरहाल ॻाल्हि डिगी थींदी थी वञे ओ जिनाईअ खे वठी सिधो रसूलुल्लाह वटि आयो हीअ असांजो नौजवान वारो करे फीणो पढ़ेसि हुज़ूर करीम खे जी मां तो ते फीणो थो पढ़ा अहिड़ो फीणो पढ़ंदुसि जो मूं राज छॾाए छॾिया तूं बि छुटी वेंदे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ जिनाई तूं फीणो पोइ पढ़जा तरस त आउं थो तो ते फीणो पढ़ा अल्लाह अकबर कबीरा कहिड़ो थो फीणो पढ़े पाण शुरू फरमाइनि था अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا उन जिन्नाई महबूब जो यो फीणो मुबारक मसनून ख़ुतबो आहे गौर सां जो ॿुधो उनजे दिलि में घिरी वियो हबीबन करीमन खे अदब सां तो अर्ज़ु करे ओ सोहणा कुर्बान वञाए ॿी हरत पढ़ मुंहिंजे प्यारे रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात जंहिं महिल ॿियो दफ़ो पढ़णु शुरू कयो आहे मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मूं अञा ॿियो दफ़ो शुरू कयो आहे अञा जो ॾिसां त जिन्नाईअ जे अखियुनि मां नार पिया वहनि अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी आहे रोवण शुरू करे ॾिनई हबीब जी ज़ात बाबरकात अञा ॿियो दफ़ो ख़ुतबे मुबारक खे पूरो कयो आहे जेको वठी आयो हुउसि उन ॾे निहारे चवे थो ओ बेवकूफ़ तूं थो चवीं त हिन खे जिन आहे ख़ुदा जो कसम आहे हिन खे जिन कोन्हे त सचो मुहम्मद नबी आहे ऐं फौरन थो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो हो मुझे हबीब ते फीणो पढ़ण आयो हो नबी करीम जे ला मआज़ अल्लाह हू पंहिंजे पर में त जिन्न कढण आयो आहियां पर हबीब अहिड़ो अल्लाह पाक जो प्यारो ख़ुतबो पढ़ियो ऐं कलाम पाक पढ़ियो जो हुन जो जिन्न निकिरी वियो कुफ्र हलियो वियो मुस्लमान थी ईमान आणे वेही वियो हबीब फरमाइनि था त मूंखे अल्लाह ताला या तौफ़ीक़ अता फरमाई आहे जो दुश्मन भली महीने जे पंध ते हुजे पर मां मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खां डिॼंदो रहंदो भली दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर जे रूबरू ईंदो त इहो हाल हूंदो हो दिलि खसाए हबीब जो ग़ुलाम बणिजी वेंदो